कलो को ॾींहुं जंहिंजो अॼु पहिरों ॾींहुं आहे उहो खणंदो ऐं उहो कहिड़ो ॾींहुं आहे कहिड़ो अज़ीम मर्तबो आहे इन ॾींहुं जो। जी मुंहिंजा मिठा 20 जमादुस्सानी हसनैन करीमैन जी अम्मा जे विलादत जो ॾींहुं। अम्मा फातिमत ज़हरा सलामुल्लाह अलैहा अज थड़ी हाजरा वारा फकीर सजन साईं जे गुलाम के अज दिल खोले बुध दीवानन सा बन के दीवाना करेंगे खल्क को दीवाना हम बरसरे मंबर मिंबर सुनाएंगे यार तेरा अफसाना हम। इंशाअल्लाह ताला अज हे सजन साईं जे दर जो अदना गुलाम तोखे खोले खोले बुधाइंदो त बतूल आहे छा फातिमा चइबो कंहिंखे आ फातिमा जो मकाम छाहे फातिमा सुहणीअ जो शान छाहे जेको कुछ रहियो आ अक्सर ओशाकन खां त कुछ भी कुछ कोन रहियो आ पर आशिकन खां कुछ रहियो आ। तमाम घट माण्हू मुझे अम्मा साईं जे विलादत जो जश्न मल्हाईंदा आहिनि तमाम घट माण्हू अल्हम्दुलिल्लाह सजन साईं जे फ़कीरन मल्हाए ॾेखारियो आहे ऐं विच सीर में रही करे हिकड़े पासे जश्न फातिमत ज़हरा सलामुल्लाह अलैहा ते हिकड़े पासे उर्स मुबारक सैयदना सिद्दीक़ अकबर रज़ियल्लाहु ताला अन्ह अज विच दरिया जे मौज में छो त लतीफ़ सरकार भी ईअं ई चयो। लतीफ़ सरकार फरमायो त समुंड जे सतह ते समुंड जे सतह ते यार मोती की न मिलन समुंड जे सतह ते मोती की न मिलन जन खे सिक मोतिन जी उहे काहे पवन कुनन कच्चे जो माण्हू तोखे ख़बर आहे त कुन छाखे चइबो आहे जंहिंखे सिक मोतिन जी उहे काहे पवन कुनन मौजन खां मेहरान जे उहे माझी की न मुड़न सेई लाल लहन पिया मंझ पाताल जे लाल उहे लहंदा जेके ईअं टुबी हणी विच कंदा जेके ॿाहिरि वेही हलवा खाईंदा उहे रुगी पंहिंजो वज़न वधाईंदा। हा मुंहिंजा दोस्त अज़ीज़ सो अल्हम्दुलिल्लाह अज विच सीर में हूं हिकड़े पासे अम्मा फातिमत ज़हरा जो जश्न हिकड़े पासे सैयदना सिद्दीक़ अकबर रज़ियल्लाहु ताला अन्हु जो उर्स मुबारक इंशाअल्लाह ताला इन विच में इंशाअल्लाह ताला अज इन दरिया जे मौज में टुबियूं हणी छो त ऐ नक्शबंदियो खुश नसीब आहियो जो तव्हां जे हिकड़े हथ में यारे गार जी दामना त हिकड़े हथ में हैदरे करार जी दामना कादरियो चिश्तियो सोहरवर्दियो तमाम मसलक वारा उहे खुश नसीब हन जन जे हथ में खुसूसन मां अर्ज कयो त नक्शबंदियो खुश नसीब आयो जो हिकड़े हथ में यारे गार जी दामना हिकड़े हथ में हैदरे करार जी दामना। इंशाअल्लाह ताला त मुंहिंजा दोस्त अज़ीज अज ॿुधाइण चाहींदुमि तव्हां खे त मुंहिंजी अम्मा बतूल केरा घट ॿुधो हूंदव प्रोग्रामनि में 5 मिंट ॿुधा हूंदव लेकिन अज अक्सर प्रोग्राम जो हिस्सो अम्मा बतूल सुहिणीअ ते ॻाल्हाईंदुमि। नातूं ॿुधियूं हूंदव मनकबतूं ॿुधियूं हूंदव पर सुन्नी कॾहिं अम्मा बतूल जे शान में भी मनकबत चओ
तोखे पुट जमंदो आ खुश थींदो हई मुझो मुस्तफा ॾाढो खुश थियो आ जॾहिं अम्मा बतूल कदमड़ा रखिया हन अम्मा बतूल सोहणी आई आ मुझो महबूब मुस्तफा ॾाढो खुश थियो आ टे न्याणियूं मुझे मुस्तफा करीम जू ज़ैनब रुकैया कुलसूम ऐलाने नबूवत खां अॻु में कुर्ब कयो करीम पर जेका मुझी अम्मा फातिमा ज़हरा हसनैन करीमैन जी अम्मा है उनके मुझे करीम रब ऐलाने नबूवत खां 2 साल ते आंदो आ पंहिंजी कुदरत खे पाण ॼाणे पंहिंजे राज़न खे पाण ॼाणे लेकिन इब्तदा इतहूं थो कयां त जॾहिं मुझे करीम आका सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी लाडली न्याणी हसनैन करीमैन जी अम्मा जॾहिं पंहिंजे जीजल अम्मा खुदीजतुल कुबरा रज़ियल्लाहु ताला अन्हा जे पाक वजूद मां जॾहिं अम्मा जे अचण जो टाइम थियो आ अम्मा खदीजतुल कुबरा पंहिंजे मके जे सहेलिन ॾे न्यापो कयो लगे थो त मुंहिंजो टाइम करीब आ पेट वारो बचड़ो ॿाहिरि अचण वारो आ ओ फलाणी सहेली तव्हां अचो औरत जी मदद हूंदी आ न्याणियूं मुंहिंजूं नंढड़ियूं हन लेकिन तवजह कयो ओ थरड़ी हाजरा जे इन पटड़े ते वेहण वारो अॼु पट ते न समझजा त तूं फर्श ते न पर अर्श ते वेठो आ छो त ज़मीन ते त वेठो आ पर ज़िक्र उन जो थी रहियो आ जंहिंजे अचण जो ज़िक्र हींअर थरड़ी हाजरा जे फर्श ते थी रहियो आ पर जॾहिं 606 हिजरीअ में थियो तॾहिं फर्श ते न पर अर्श ते थी रहियो हो अम्मा बतूल सुणी जे अम्मा खदीजतुल कुबरा मक्के जे माइन ॾे न्यापो कयो सभिनी जवाब ॾिनो कोन ईंदियूं सी सहेलिन जवाब ॾिनो कोन ईंदियूं सी सरतन जवाब ॾिनो कोन ईंदियूं सी रिश्तेदारन जवाब ॾिनो कोन ईंदियूं सी जवाज़ कहिड़ो आ सबब कहिड़ो आ तो महबूब मुस्तफा के आखिरी नबी मनी कलमो पढ़ी ईमान आंदो आ तो महबूब जे मथा तन धन मन कुर्बान कयो वा असां तो सा नातो छिनो आ सुणी खदीजतुल कुबरा निहारे चवंदी आ तव्हां जे नातन रिश्तन जी परवाह नाहे छो त जंहिंसां मूं नातो जोड़ियो आ ओहो निधण को नाहे ओहो वॾे धणीअ वारो आ